पाकिस्तान पारा आलमी बिरादरी का जंगबंदी लाइ इसराइल ते दबाव विझण जो मुतालबो। निगरान परॾे वज़ीर जलील अब्बास गिलानी चयो आहे त इसराइल खे फौरी तौर जंगबंदी लाइ गॾियल क़ौमुनि जे ठहराइण ते अमल करणु घुर्जे। ऊंधाई में मासूम फ़लस्तीनी जी हालत खे नज़रअंदाज न कयो वञे। ईरानी सदर इब्राहिम रईसी जो चवणु आहे त इसराइली हुकूमत रेड लाइन पार करे चुकी आहे, जेका कंहिंखे बि एक्शन वठण ते मजबूर करे सघे थी। वाशिंगटन असांखे कुझु न करण जो चई रहियो आहे ऐं पाण इसराइल जी हिमायत पियो करे। अमरीका मुज़ाहिमती इत्तिहाद खे पैगाम उमाणिया, पर जवाब वाज़े तौर जंग जे मैदान में मिलियो। गॾियल क़ौमुनि जे सेक्रेटरी जनरल पारां ग़ज़ा जी तेज़ी सां ख़राब थींदड़ सूरतहाल ते ॻणती ज़ाहिर एंटोनियो गुतेरेस चयो आहे त ग़ज़ा जी सूरतहाल वधीक मायूस कंदड़ थी रही आहे। अफ़सोस जो इंसानी हमदर्दी जी बुनियाद ते वक़फ़े बदिरां इसराइल फ़ौजी कार्रवाई तेज़ करे छॾी। इसराइली वज़ीर आज़म जंग जे नएं मरहले जो ऐलान करे छॾियो। ग़ज़ा ते हमला आज़ादी लाइ ॿी जंग क़रार। नेतन्याहू चयो आहे त ग़ज़ा पट्टी अंदरि जंग ॾुखी ऐं डिघी हूंदी। जंग खां पोइ ॾुखियनि सवालनि जो जवाबु ॾियणो पवंदो। ग़ज़ा में फ़लस्तीनियुनि लाइ पंहिंजी ज़मीन तंग थी वई। इसराइली फ़ौज गॾियल क़ौमुनि जो जंगबंदी वारो ठहरा हवा में उॾाईंदे वधीक 53 हंधनि ते बम वसाए छॾिया। वधीक 377 फ़लस्तीनी शहीद थियण खां पोइ अंग 8000 खां वधी वियो। 21,000 खां मथे ज़ख़्मी। इंटरनेट समेत समूरो मवासिलाती निज़ाम तबाह थियण सबबि ग़ज़ा जो दुनिया सां राब्तो कटियल। फ़लस्तीनी मुज़ाहिमती तंज़ीम हमास जे अस्करी विंग अल-क़िस्साम ब्रिगेड पारां इसराइल जे गुझनि जोहरी ठिकाननि वारे इलाइक़े खे निशानो बणाइण जी दवा। जमायत इस्लामी तरफ़ां फ़लस्तीन ते इसराइली फ़ौज जा हमलनि ख़िलाफ़ इस्लामाबाद में ग़ज़ा मार्च गॾियल क़ौमुनि जे ठहराव बावजूदि आलमी बिरादरी जंग रोक करण में नाकाम थी वई आहे। 8000 खां वधीक फ़लस्तीनी शहीद थिया आहिनि। जमायत इस्लामी जे अमीर सिराजुल हक़ जो मार्च खे ख़िताब। चयाईं ग़ज़ा में इसराइली फ़ौज स्कूलनि ऐं इस्पतालुनि खे निशानो बणाए पियो वञे। तुर्की जे सदर इसराइल खे सख़्तु पैगाम ॾिनो आहे। फ़लस्तीन सां गॾु आहियूं। लाहौर में 19 नवंबर ते मार्च कंदासीं। कोयटा में JUI जो तूफ़ान अल-अक़सा कॉन्फ्रेंस कश्मीरियुनि सां हमदर्दी जो इज़हार। फ़लस्तीनियुनि जे आज़ादी जी तहरीक में शिरकत करण जो ऐलान कयूं था। सॼी दुनिया मुस्लमान हुक्मराननि खे पैगाम ॾिनो त फ़लस्तीनियुनि सां गॾु आहियूं। अॼु जो इज्तिमा अमरीका ऐं इसराइल लाइ पैगाम आहे। JUI सरबराह मौलाना फज़लुर रहमान जो ख़िताब। चयाईं असां पंहिंजे फ़लस्तीनी भाइरनि सां गॾु आहियूं। फ़लस्तीन जी आज़ादी लाइ संदन मुकमल हिमायत कयूं था। नवाबशाह में पीपुल्स पार्टी पार्लियामेंट्रीज़ जे सदर ऐं अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जी ज़रदारी हाउस में कारकुननि सां मुलाक़ात। अॻूणे सदर कारकुननि सां सियासत ऐं चूंडुनि सां लाॻापियल तजवीज़ुनि बाबति सलाह मशवरा कया। पीपुल्स पार्टी जो पैगाम घर घर पहुचायो। आसिफ अली ज़रदारी जी कारकुननि खे हिदायत कंदे चयो त पीपुल्स पार्टी ईंदड़ आम चूंडुनि में सॼे मुल्क मां कामयाबी हासिल कंदी। पीपुल्स पार्टी जी असल ताक़त मज़दूर आहिनि। क़यादत पंहिंजे कारकुननि सां गॾु बीठल आहे। डिप्टी कमिश्नर मीरपुर ख़ास कानून लागू कंदड़ इदारनि पारां ॾिनल 1040 शकी गैर क़ानूनी परॾेहिनि जी लिस्ट डिप्टी डायरेक्टरनि नादरा ऐं FIA खे तस्दीक लाइ मोकिले छॾी। 3 ॾींहंनि अंदरि रिपोर्ट पेश करण जी हिदायत। DC राशिद मसूद ख़ान ज़िले अमलदार आमद कमेटी जे इजलास में ज़रूरी क़दम खणण लाइ सिफ़ारिशनि वारी रिपोर्ट पेश कई। शकी तौर गैर मुल्की परॾेहिनि जी फ़हरिस्त में 625 मर्द ऐं 415 औरतूं शकी अजनबी ऐं परॾेही मुहाजिरनि जी लिस्ट में शामिल।
मुल्क में गैर कानूनी तौर तरसेल परॾेहिनि के पाकिस्तान छॾण लाइ मिलियल अल्टीमेटम जा बाक़ी 2 ॾींहं रहिजी विया। निगरान हुकूमत गैर कानूनी परॾेहिनि जी वापसी लाइ ऑपरेशनल प्लान के हतमी शक्ल ॾेई छॾी। पाण मुरादो पंहिंजे मुल्क न वींदड़ ख़िलाफ़ 1 नवंबर खां कार्रवाई शुरू थींदी। हुकूमती रिपोर्ट मूजिबि हेल ताईं 82,000 अफ़गानी शहरी पंहिंजे मुल्क वापसि वञी चुका। सिंध सूबे जे ख़ानगी ऐं सरकारी मेडिकल ऐं डेंटल कॉलेजनि ऐं यूनिवर्सिटियुनि में MBBS ऐं BDS सेशन 2023-2024 सेशन दाख़िलनि लाइ PMDC MDCAT जो 19 नवंबर ते ऐलान करे छॾियो। टेस्ट डाउ यूनिवर्सिटी ऑफ हेल्थ साइंसिस कराची जे ज़ेर एहतमाम MDCAT हिकु ई वक़्तु कराची, हैदराबाद, नवाबशाह ऐं लाड़काणे में वरिती वेंदी। टेस्ट जो कुल वक़्तु 3 कलाक 30 मिंट हूंदो। उम्मीदवारनि लाइ रिपोर्टिंग जो वक़्तु सुबुह 7 वॻे खां 9 वॻे ताईं आहे। टेस्ट 10:30 वॻे खां 2 वॻे ताईं वरिती वेंदी। नामियारे आलिम दीन मौलाना तारिक जमील जो फर्जंद आसिम जमील मुबैना तौर गोली लॻण सबबि पुरस्कार नमूने फोत। पुलिस जो चवणु आहे त वाक़ियो आपघात जो लॻी रहियो आहे। वधीक जांच कयूं पिया। आसिम जमील खे सीने में गोली लॻल आहे। मौलाना तारिक जमील पंहिंजे फर्जंद जे फोत थियण जी तस्दीक करे छॾी। देहांत करे वियल सिंध नाले वारे अदीब ऐं मुतरजम वली राम वल्द जो अग्नि संस्कार हैदराबाद में कयो वियो। अग्नि संस्कार जी रस्मनि में वली राम जे औलाद, माइटनि ऐं अदीबनि जी वॾे अघ में शिरकत। वली राम वल्द राति 1 वॻे 82 सालनि जी जमार में देहांत करे वियो हो। वली राम वल्द कुरतुलैन हैदर, किशन चंद्र, अमृता प्रीतम ऐं ॿियनि आलमी लेखकनि जा नाविल तर्जुमो कया। वली राम वल्द केतिरे ई अरसे खां शुगर, किडनी ऐं दिलि जी बीमारी में मुब्तला हो। ऐं वर्ल्ड कप जी 29 मैच में भारत ऐं इंग्लैंड खे शिकस्त ॾेई छॾी। इंडिया इंग्लिश टीम खे 100 रन्सुनि तां हाराए छॾियो। इंग्लैंड खे मैच खटण लाइ 230 रन्सुनि जो टारगेट ॾिनो हो। रोहित शर्मा 87 ऐं सूर्या कुमार 49 रन्स ठाहे निमाया रहिया। विराट कोहली खातो खोलण खां सवाइ डेविड वेल जे बाल ते आउट थियो। इंग्लिश बॉलर डेव डॉली 3, क्रिस वॉकर्स ऐं आदिल रशीद 2 विकेटूं हासिल कयूं।